कंहिं इलाइक़े में टे भाइर रहंदा हुआ। टई भाइर यतीम हुआ। माउ पीउ उन्हनि जा गुज़ारे विया। टई भाइर ऐं उन्हनि वटि 3 एकड़ ॿनी हुजे। पीउ जी मिल्कियत 3 एकड़ ॿनी, पर हिननि जे पीउ कंहिं माण्हू खां कर्ज़ु खंयो। पीउ हिन जो गुज़ारे वियो। 15 ॾींहंनि खां पोइ हमरा अची कड़को कयो। टिनिनि खे चवणु लॻो त तव्हांजो पीउ गुज़ारे वियो आहे। जीअं हाओ, असांजो पीउ गुज़ारे वियो आहे। चवारे पीउ ते मुंहिंजा पैसा आहिनि, सो महिरबानी करे मूंखे ॾियो। टई भाइर चवणु लॻा त घणा पैसा आहिनि तुंहिंजा? त हमरा चवणु लॻो मुंहिंजा 500 दीनार आहिनि। 500 दीनार वॾा हुआ। तो हाणे 500 दीनार किथां अचनि जो ही ॾियनि? ॿनी हिननि वटि 3 एकड़। ॿियो को अहिड़ो खज़ानो को मिल्कियत नंढो हुई कोन जो ही खणी ॾियनि। तंहिंमहिल टई भाइर चवणु लॻा त हाणे एतिरा पैसा त असां वटि आहिनि कोन। चई हाणे कीअं बि करियो, कुझु बि करियो, उहा अव्हां जी मर्ज़ी आहे। अव्हां जे पीउ ते कर्ज़ो एतिरो हो, मूंखां हुन पैसा खंया हुआ। सो ॿनी पोखाइण जे हिसाब सां कीअं पंहिंजे हिसाब सां, पर हुन मूंखां खंया, सो मूंखे महिरबानी करे ॾियो। जंहिंमहिल टई भाइर चवणु लॻा त पोइ ॿनी विकिणी ॾियूं। जंहिंमहिल 2 भाइर जेके हुआ से चवणु लॻा त असीं ॿनी कोन विकिणंदासीं। 3 एकड़ ॿनी आहे, तो 1 एकड़ अचे थो। हू चवे त आउं कोन विकिणंदुसि। वॾो भाइर विचेट भाइर चवे त आउं कोन विकिणंदुसि, पर नंढो कुझु समझदार हो। तो चवणु लॻो त ठीकु आहे, तारीख़ तोखे आउं ॾियां थो, ऐं मुंहिंजी ॿनी जो 1 एकड़ विकिणी, पोइ जेके पैसा कई तोखे आउं ॾेई वेंदसि। उन हमरा खे त रवानो करे छॾियो। 2 भाइर त पंहिंजी ज़मीन न खपाइनि। सो ही नंढो छोकिरो सो चवणु लॻो त बाबे ते कर्ज़ु आहे, सो बहितर आहे ॿनी जो 1 एकड़ विकिणियो थो छॾां, जेको मुंहिंजे हिसे में अचे पियो, सो कर्ज़ु लाहे छॾियां। वियो वञी कंहिं अहिड़ो माण्हू जेको आसूदो पैसनि वारो, उनखे वञी ॿनी जो 1 एकड़ खपाए ॾिनई। ऐं उतां पैसा हिनखे मिलिया 400 दीनार। 100 दीनार अञा बि खुटिया। सो 400 दीनार खणी आयो। अची उनी जेको पैसा घुरंदो हिनजे पीउ खां, वञी उनखे ॾिनई। चवणु लॻो त हाणे कुझु टाइम जी मोहलत घुरां थो। 100 दीनार तोखे आउं आणे ॾींदसि। ॿनी जो 1 एकड़ मूं मुंहिंजो खपायो आहे। जॾहिं तोखे 400 दीनार मूं ॾेई छॾियां, त 100 दीनार हेतिरे ॾींहंनि जी मोहलत वठां थो। महिनत मज़ूरी करे किथां कमाए तोखे 100 दीनार बि ॾेई वेंदसि। सो नंढो छोकिरो सुछणो हो, सो सुठी सम्झ हुई उनखे पंहिंजे पीउ जो कर्ज़ु हुन लाथो। उहो हमरा बि चवणु लॻो त ठीकु आहे, 400 दीनार जॾहिं तो मूंखे ॾेई छॾियां, 100 दीनार मुंहिंजा केॾां कोन वेंदा। सो भले तूं मूंखे हेतिरे ॾींहंनि जो चवीं पियो ॾेई वञजां। तो हाणे ॿिन्ही भाइरनि न पंहिंजी ॿनी न विकी। ही छोकिरो वीचारो पोइ हिते हुते महिनत मज़ूरी कंदो हो। शादियूं त हिन टिनिनि जूं हुयूं कोन। नंढो छोकिरो अकुल में अकाबर, कुझु सही बि हो। ॿिन्ही भाइरनि बि हिन जो साथ न ॾिनो। सो पंहिंजे हिसाब सां ही हितां हुतां महिनत मज़ूरी कंदो, कुझु खाईंदो, कुझु उन मुंहिंजा पैसा रखंदो आयो। 100 दीनार जो ॾियणा हुजनि हिन खे। ॿिन्ही भाइरनि हिन जी सपोर्ट न कई। 2 भाइर वरी किथे वञी जुआ में वञी अड़िया। तो ॿिन्ही भाइरनि जुआ में पंहिंजी ॿनी बि माना हाराए छॾी। माना कंहिं अहिड़े माण्हू वटि माना कर्ज़ाई थी हलिया। जुआरी जो ॿनी जा 2 एकड़ बि हुननि खे विकिणणा पिया। तो ॿनी हुननि जी बि विकिजी वयली। सो हू बि नंढे भाइर वांगुरु हिते हुते मज़ूरी करणु लॻा। पोइ त अकुल हिननि जो ठिकाणे अची वियो, जॾहिं 2 एकड़ ॿनी जुआ में हिननि विञाए छॾी। 2 भाइर चवणु लॻा त भेण जुआ जी लत में लॻी करे 2 एकड़ ज़मीन भेण उहा ई खपाए छॾींदी। नंढो भाउ बाबे जो कर्ज़ु लाथो। 1 एकड़ ॿनी उहो त हुनजो सजायो वियो, पर असां त ईअं ई जुआ में विञाए छॾी। तो हू बि हितां हुतां महिनत मज़ूरी करणु लॻा। छोकिरे उन पंहिंजो पेट बि ऐसुदो पालियो ऐं कुझु 100 दीनार बि ठाहिया हुन। वियो वञी उन हमरा खे उहे 100 दीनार ॾेई आयो। चवणु लॻो त बाबा हाणे बाबे जो कर्ज़ु लही वियो, सो हाणे मोकिलाणी कोन्हे। छोकिरो उहो चवणु लॻो, उहो हमरा जेको चवणु लॻो उन छोकिरे खे त तूं नंढो थिए करे वॾो तोखे अकुल पंहिंजे पीउ जो कर्ज़ु लाहे छॾी। तुंहिंजे ॿिन्ही भाइरनि तोखां सपोर्ट न कई। सो हाणे नेठि छोकिरो हुतां मोकिलाए करे वरी आयो। हाणे 2 भाइर बि हिन खां माफ़ी वठणु लॻा। चवणु लॻा त भाइर असांखे माफ़ु कर, असांखां ग़लती थी वई। 2 एकड़ ॿनी असां जुआ में हाराए छॾी ऐं साथ सपोर्ट तुंहिंजी न कईसीं। नंढो भाइर हो, हू वॾा हुआ, सो हुनखे माफ़ु कयईं। 2 भाइर पोइ हाणे हिते हुते मज़ूरी कंदा हुआ, उन मुंहिंजा पेट पालींदा हुआ। संग रिश्तो त हिननि केरु न ॾे। 2 यतीम, न मिट न माइट न अज़ीज़। सभु माण्हू इहो ई चवनि त हिननि खे छोकिरियूं केरु ॾींदो। तो हिकिड़ो छोकिरो त अकुल में अकाबर हो, पर ग़रीब खे संग केरु थो ॾे। 2 जेके हुआसीं उन्हनि माण्हुनि खे ख़बर हुई त जुआ में हिननि ॿनी खपाए छॾी आहे, सो उन्हनि खे बि को रिश्तो न ॾे। हाणे 2 महिनत मज़ूरी उते करणु लॻा। त हिकु चकर चवणु लॻा त हाणे हिते का अहिड़ी मज़ूरी कुझु बि आहे कोन। हाणे हितां निकिरूं था, कंहिं अहिड़े इलाइक़े में वञूं ऐं उते वञी पंहिंजो जान सफ़र गुज़र ज़िंदगी जो गाॾो वञी हलायूं। 2 भाइर उतां निकिता। हाणे अचनि पिया कंहिं ॿिए बादशाही तरफ़।
विच रस्तो झरझंग जो वठंदा। अॻे झरझंग तमामु जाम हूंदा हुआ, हाणे त रुॻो आबादियूं लॻियूं पियूं आहिनि। गस रोड रस्ता आम जाम, झरझंग आहे कोन। शहर स्टाफ नंढा वॾा जिथे किथे मौजूदु आहिनि। तॾहिं इहा शइ न हुई। हाणे टई भाइर अचनि पिया। कंहिं अहिड़ी जॻह ते पुॻा त हिननि खे राति पुॼी वई। कुझु मानी टुकर हितां हुतां ॿधी आया हुआ, कुझु किथां मिलनि या कुझु पंहिंजी पचाए खणी आया। कंहिं अहिड़ी जॻह ते हिननि राति गुज़ारी। राति जा 4 पर 8 पर रही करे वरी सुबुह जो निकिरी पिया। आया कंहिं अहिड़ी जॻह ते त हिकिड़ो दरवेश बुज़ुर्ग माण्हू, असुल में हू दरवेश हो, पर हुन जो माना अहिड़ो सिस्टम ठहियलु हो जेको हू सफ़ा को पोड़ो बुज़ुर्ग माण्हू हुजे, सो वेठो हुजे वण जे हेठि। हिन टिनी भाइरनि जो हुतां गुज़र थियो, सो टई आया अची उन वटि, उन वण जी छां में वेठा। हाली अवाली उन सां थिया, कचहरी वग़ैरह हिननि जी थी। पोड़ो उहो दरवेश पुछा करणु लॻो त अबा ॾियो ख़बर, अवी केरु आहियो, केॾां पिया वञो, ख़ैर मज़ा निकिता आहियो। टई यतीम ॿाहिरि पंहिंजी सॼी कहाणी सॼो किसो करे ॿुधायो ऐं चवणु लॻा त असीं टई यतीम आहियूं। पीउ असांजो गुज़ारे वियो, माउ असांजी गुज़ारे वई। टई यतीम आहियूं, संग रिश्तो ॾियण जे लाइ केरु तयारु कोन्हे, फिलानी बादशाही में वेठा हुआसीं। मतिलबु सॼो किसो करे ॿुधाई। बुज़ुर्ग दरवेश खे रहम अची वियो। पोहतल त हू हो, पर बहरहाल हिननि खे चवणु लॻो त अवी घबरायो न, हाणे अव्हां जो पीउ आऊं आहियां, सम्झो पीउ अव्हां जो आऊं आहियां। हलो मूं सां गॾु, पोइ अव्हां खे आऊं किथे न किथे परणायां थो, संग रिश्तो अव्हां जो करायां थो, या कंहिं अहिड़ी जॻह कंहिं अहिड़ी मंज़िल ते पहुचायां थो। अवी सम्झ मुंहिंजा पुट आहियो। टई चवणु लॻा त बाबा उहो वरी कीअं अची, बाबा अवी मूंसां वचन ऐं वाइदो करियो, सच जी राह कॾहिं कोन छॾींदा, नेकी वारा कमु कंदा, को बुखायल को बि अहिड़ो अचे त उनजी सपोर्ट कंदा, उनजो साथ ॾींदा। मतिलबु सच जी राह कॾहिं न छॾिजा। ईअं न मतां तव्हां वटि मिल्कियत थिए, दौलत थिए ऐं पोइ अवी कंहिंखे कुझु बि न ॾियो ऐं पंहिंजो तकबर ऐं बांवर करियो। इहा शइ अव्हां में न हुजे। वाइदो मूंसां करियो त सच जी राह कॾहिं कोन छॾींदा, सुठा कमु कंदा त तव्हांजा बेड़ा पार थी वेंदा। जी बिल्कुलु, असांखे इहा ॻाल्हि मंज़ूर आहे। सच जी राह कोन छॾींदासीं, सुठा कमु कंदासीं ऐं नेकिन वारा कमु कंदासीं। बसि ठीकु आहे, जीअं तव्हां चयो ईअं ई कंदासीं। हाणे अॻियां पोड़ो हिननि खे वठी थियो रवानो। असुल में दरवेश हुजे जेको हिननि सां के मौजूदो करण वारो हुजे, मौजूदा जीअं थींदा आहिनि, सो हिननि खे हिकिड़ो माना अहिड़े हिसाब सां मौजूदो ते करे ॾेखारियईं। हाणे ॾिसो हिननि टिनिनि जी नसीब कीअं थो थिए। हाणे टे पोयां पोड़ो अॻियां, हाणे वञनि पिया। हलंदा हलंदा कंहिं अहिड़े ॻोठ मज़ा हिननि जो गुज़र थियो त उते हिकिड़ो घर हुजे, ठीकु ठाक घर हुजे, हिकिड़ो सुठो बंगलो हुजे। उन बंगले जे ॿाहिरां तमामु सुहिणी ख़ूबसूरत पैसे वारो घर हुजे। उहा छोकिरी ॿाहिरि वेठी हुजे, बाग़ वण हुजनि, उन्हनि खे बि पाणी ॾे, पाणी पी ॾे उन्हनि खे। त उते टई ॼणा बीह रहिया हुए, ॿाहिरि यतीम हुआ, पोड़ो बि बीह रहियो। तो ही चवणु लॻा त हाणे वञी पाणी वग़ैरह पियूं, इहो घर हिकिड़ो ॾिसिजे पियो, उञ तमामु जाम लॻी आहे। टई ॿाहिरि बि चवणु लॻा, पोड़ो बि चवणु लॻो, पोड़े खे त को मौजूदो करिणो हुजे न हिननि सां। सो हाणे टई ॼणा जेको हुआ ॿाहिरि, उन मज़ा हिकिड़ो ॿाहिरि जेको वॾो हो, सो हुन दिलि में सोच कयो छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बंगलो हिन जो, जे न अगरि इहा मूंखे मिली वञे, हिन सां शादी करे ऐं हिते रही पवां। हाणे दिलि जी ॻाल्हि उन दरवेश ॿुधी वरिती। दरवेश उहो पोड़ो माण्हू उन छोकिरे खे चवणु लॻो, छा तुंहिंजी दिलि में जेका बि ॻाल्हि आहे सा माना आऊं पूरी करियां, सही थींदो इहो? त हिते उहो वॾो ॿाहिरि चवणु लॻो दरवेश उन पोड़े खे त बाबा बिल्कुलु, जे अगरि मुंहिंजी शादी हिन सां थी वञे, मुंहिंजी दिलि जो हाल तो ॼाणे वरितो आहे, पोइ मुंहिंजे लाइ कमु भलो थी वेंदो। चई हा हाणे अमी हिते बीहो, ऐं वञा थो। हाणे पोड़ो उहो दरवेश वियो उन छोकिरी वटि, कुझु चईं छा न चईं, कीअं कईं, वरी उतां थी आयो सिधो उन छोकिरे वटि। छोकिरे चवणु लॻो त उहा छोकिरी जेका आहे, जंहिंखे तूं पसंदि पियो करीं, या सामी, इहा तोसां शादी करण लाइ तयारु आहे। छोकिरो ॾाढो ख़ुशि थियो। टिनी भाइरनि मां जेको वॾो भाइर हो, सो ॾाढो ख़ुशि थियो जो उनजी शादी थी थिए उन सां। टई आया उते, सो ख़ैरनि जो नेठि उहा राति हिते उन्हनि गुज़ारी। ॿिए ॾींहुं सुबुह जो उन छोकिरे यतीम जी शादी थी वई उन छोकिरी सां जेको बंगलो हुजे, ठीकु ठाक दौलत मिल्कियत हुजे। तो ॾाढो ख़ुशि थियो ऐं उते ई माई सां गॾु रही पियो। बाक़ी उहो पोड़ो दरवेश चवणु लॻो, जेके बाक़ी ॿ भाइर बचा, उन चवणु लॻो त हाणे ॿई मूंसां गॾु हलो, तव्हांजो वॾो भाउ सुकून सां सवलो थी वियो आहे, हिते शादी हुनजी थी वई आहे। ऐं आख़िर में हुनखे चई वियो त ॻाल्हि मुंहिंजी यादि रखजांइ, सच जी राह कॾहिं न छॾिजांइ, सुठा कमु कजांइ, नेकी वारा कमु कजांइ, तकबर ऐं बांवर कॾहिं बि न कजांइ। कंहिं बि शइ ते को अचे त उनखे ख़ाली हथे न मोटाइजांइ ऐं उनजो कमु कजांइ। जी बिल्कुलु, मूंखे इहा ॻाल्हि यादि रहंदी।
हाणे पोड़ो दरवेश मोकिलाए ऐं ॿई ॿाहिरि जेका से बि मोकिलाए ऐं उतां रवाना थिया। हाणे अचनि पिया हलंदे हलंदे वरी बि कंहिं अहिड़ी ॻोठ वटि पुॻा। सो वञी ॻोठ वटि पुॻा त हिननि खे वरी बि उञ बुख लॻी वई। सो ई चवण लॻा त हाणे हीउ घर हिकिड़ो ॾिसिजे पियो, हिते हली सॾु करियूं था, को अहिड़ो निकिरे त मानी जो टुकर मिली वञे या पाणी पियूं त तॾहिं बि कुझु न कुझु जान हली वेंदो। पोड़ो आयो। हाणे पोड़े खे उन दरवेश खे त मौजदा करणा हुजनि हिन सां। तो ॿई ॼणा आया ऐं दरवेश बि आयो, ॿ ॿाहिरि जेके हुआ बचा बाक़ी उहे। सो अची दर खड़कायूं, तमामु सुहिणी ख़ूबसूरत छोकिरी निकिती, उहा बि का यतीम हुजे, हुनजी पीउ जी मिल्कियत वग़ैरह तमामु जाम हुजे। पासे में हिकिड़ो मेहन जो वाड़ो बि हुजे। जंहिं मज़ा विचट ॿाहिरि जेको वॾे ॿाहिरि खां विचट ॿाहिरि हो, उन मेहन जो वाड़ो ॾिठो ऐं उन छोकिरी खे ॾिठो। सो ॾाढो ख़ुशि थियो ऐं दिलि में चवणु लॻो, छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत, जंहिं दर अची खोलियो आहे ऐं हेतिरो हिन जो मेहन जो वाड़ो। छोकिरी बि यतीम हुजे, माउ पीउ जा न हुजनि, पर ठीकु ठाक पैसे में हुजे ऐं मेहन जो वाड़ो बि हुनजो हुजे। छोकिरे वञी सोचियो, जे न मुंहिंजी इन सां शादी थिए ऐं आउं इन घर जो मालिक ऐं इन मेहन जे वाड़े जो माना मालिक थी वञा मेहन जो, तो जहान मुंहिंजो अहिड़ो हली वेंदो। दरवेश उन जी ॻाल्हि ॿुधी वरिती। सो हुनखे चवणु लॻो, छा तो जेका दिलि में चयो, जेकर तुंहिंजी शादी हिन सां थी वञे या कराए छॾियां त पोइ सही थींदो? जी बिल्कुलु, तो मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि ॿुधी आहे बाबा साईं, पोइ मुंहिंजी शादी भले हिन सां करायो। ठीकु है वाह। हाणे उन महिल दरवेश चवणु लॻो उहो पोड़ो उन छोकिरी खे, त असीं मुसाफ़िर माण्हू आहियूं ऐं असांखे कमरे में अंदरि राहे ऐं मानी टुकर खाराए ऐं पाणी पियारे त पोइ असीं वरी हलिया वञूं था। जी ठीकु है। छोकिरी हिननि खे अंदरि घुरायो, मानी तरह तरह जा ताम अची विया, छोकिरी पैसे वारी, पाणी ही हू हर शइ अची मिली वियो। हिते दरवेश चवणु लॻो वञी छोकिरी खे, तुंहिंजे घर में को आहे कोन छा? छोकिरी चवणु लॻी त न, मुंहिंजे घर में केरु आहे कोन। दरवेश चवणु लॻो त हीअ छोकिरो तोसां शादी करणु थो चाहे, छा तूं हुन सां शादी कंदे? छोकिरी चवणु लॻी त मूंखे कोई एतिराज़ु कोन्हे। अबा खैरनि जो नेठु उहा राति गुज़री। सुबुह जो दरवेश उन यतीम टिनी भाइरनि मज़ा जेको विचर ॿाहिरि हो, उन जी शादी उन छोकिरीअ सां कराए छॾी। हाणे उन जी बि शादी थी वई, बाक़ी रहियो आख़िरी। तो हाणे उतां मोकिलाए करे दरवेश उन खे वठी हलंदे फिरंदे अची कंहिं अहिड़े ॻोठ में पुॻो। उन ॻोठ में सभु ग़रीब ग़रीब रहंदा हुआ। सो उते अची पुॻा। सो अहिड़ी जॻह तां मटिया, उते हिकिड़ी तमामु सुहिणी ख़ूबसूरत छोकिरी, पर उहा ग़रीब बाणे घर जी हुजे। सो ग़रीबाणे घर जी हुजे, घर हिकिड़ो जो ठहियलु हुजे। इते हुन ख़्यालु कयो, नंढो छोकिरो। सो चवणु लॻो, मुंहिंजी शादी जेकर हिन सां थी वञे, दौलत खे आउं छा कंदसि? छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत आहे, मूंखे ॾिसिजे बि, जे न मुंहिंजी हिन सां शादी थी वञे। हिते दरवेश जी दिलि जी ॻाल्हि ॿुधी वरिती। दरवेश चवणु लॻो, छा तूं शादी इन छोकिरी सां कंदे? चई हा बिल्कुलु। जी सोचे वठि, तुंहिंजा ॿ भाइर हुआ, से मिल्कियत खे ॾिठो हुननि ऐं उन अमीर छोकिरी खे ॾिठो, हुन सां शादियूं करे हुते वेही रहिया। तूं सोचे वठि, तोखे दौलत नथी खपे छा? या इन छोकिरी सां शादी कंदे? चई न न, दौलत खे आउं छा कंदसि, सुकून सां वक़्तु कटिबो पियो, मज़ूरी कबी पई, इन छोकिरीअ सां मुंहिंजी शादी थिए त मुंहिंजे लाइ भली ॻाल्हि आहे। चई ठीकु है। दरवेश वियो वञी माई खे चयो, उन छोकिरीअ चवणु लॻो, छा तूं शादी कंदे इन सां? छोकिरी चवणु लॻी त मूंखे कोई एतिराज़ु कोन्हे। सो नेठि उन दरवेश उन छोकिरे सां बि शादी, माना उन छोकिरी जी कराए छॾी, उन छोकिरे नंढे जी। तो उनजी बि शादी थी वई। तो हाणे दरवेश चवणु लॻो त ठीकु है, हाणे मोकिलाणी आहे कोन, हाणे वञा थो, पर सच जी राह, सुठा कम, नेकी वारा कम, इहे शयूं न छॾिजो। जी बिल्कुलु ठीकु आहे, ॻाल्हि मूंखे इहा माना असांखे क़बूलु आहे। तो टिनी भाइरनि इहो वचन वाइदो कयो। दरवेश थी उतां हलियो वियो। हाणे जेको वॾो भाइर हो, सो सुकून सां ज़िंदगी गुज़ारणु लॻो। 10 साल थी हलिया। 10 सालनि में हू ठीकु ठाक पैसे वारो थी वियो, मिल्कियत हुन वटि तमामु जाम थी वई, उते रहणु लॻो। ऐं विचर ॿाहिरि हो, उन वटि बि मिल्कियत तमामु जाम थी वई। 10 सालनि में ठीकु ठाक थी वियो। ॿार बचा त हिननि खे अञा थिया कोन। बाक़ी जेको नंढो भाइर हो, सो वीचारो अञा ग़रीब जो ग़रीब हो। सो हितां ई ॿनी ॿारो पोखींदो हो, हितां हुतां महिनत मज़ूरी कंदो, उन में जाए हुनजो जान हलंदो हो। पर हुन तरक़ी न कई, पर हुन इन हके लाल जी रोज़ी, ॿनी जो कमु, ही हू कमु, उन मज़ा घर हुनजो सुकून सां हलियो पिए। हाणे दरवेश चवणु लॻो, 10 साल थी विया आहिनि, वञी ॾिसां भला इन टिनी भाइर जेके टई यतीम हुआ, ॾिसां भला इन्हनि छा कयो छा न कयो, वञी ॾिसी अचां, ख़बरचार वठी अचां हिननि जी। दरवेश माण्हू रूप बदिली कईं, भेस पंहिंजो बदिली कईं। हाणे हुन में त कई माना हुयो करामती ताक़तूं हुयूं, जेको पंहिंजे हिसाब सां निकिरी पियो भेस बदिली करे। आयो जेको वॾो भाइर हो, जंहिंजी शादी उन घर मज़ा कराई, आयो उते। तो आयो अची चवणु लॻो उनखे त बाबा, आउं मुसाफ़िर माण्हू आहियां, मूंखे पाणी जो ढुक प्यार। इते हू चवणु लॻो, जेको वॾो भाइर, जी तूं थींदो केरु, ऐं जेको मुंहिंजे घर में आयो आहियां, अमीर तरीन माण्हू आहियां, मुंहिंजे घर में अची सदा आई थी पाणी जी।
तो उन महिल धिका थाबा ॾेई उनखे कढी छॾी। दरवेश ॾिठो त हिन खे तकबर ऐं बांवर थी वियो, सच जी राह ते हले ई कोन पियो। जी ठीकु आहे। जीअं अॻियां वियो अचानक ज़िलज़िलो अची वियो, घर हर शइ उनजी किरी पई, कुझु न बचो। जेको बि माल मिल्कियत तिजोरियूं भरियल हुयूं सभु ज़मीन में अंदरि दफ़न थी वियूं, कुझु न रहियो। हिननि जी ज़िंदगी बची पई जो ॿाहिरि निकिरी आया, बाक़ी ॿियो काशे न रहियो। घणी घोड़ा घोड़ा करणु लॻो, ही छा थियो? दरवेश चवणु लॻो त जीअं असुल में हो ईअं ई थी वेंदो, बसि मिल्कियत हिन जे कहिड़े कम जी जेको हिनखे तकबर ऐं बांवर थी वियो, सच जी राह ते बि न पियो हले। ऐं मूं हुनखे चयो बि हो जेको माण्हू अचे त उनखे माण्हू ख़ाली न मोटाए, ही त माॻे धिका थवा पियो ॾे। तो बाबा हुन वटि कुझु न रहियो। दरवेश वरी उतां निकिरी वियो। आयो जेको विचट हो, जंहिंसां माना विचट वारे जी शादी कराई, त उहो बि ठीकु ठाक वारो मेन जो पैसो हुन थी वियो। आयो उन वारे ते, छोकिरो वेठो हुजे। दरवेश चवणु लॻो त यार मूंखे उञ तमामु जाम लॻी आहे, मेन जो वारो माशाल्लाह सुठो आहे, खीर मन प्यारींदे लप हिते हमारा एतिरा करणो थी, तूं थींदो कह रहे तोखां खीर जी लप प्यारियां, चई ज़रो बि ढुक कोन प्यारींदो थी, हलियो वञ। अबा हुन बि क़दर न कई। दरवेश ॾिठो त ही बि हुन वांगुरु ईअं ई थी वियो आहे। चलो ठीकु आहे। अॻियां वियो ऐं अचानक बाहि लॻी वई, मेयूं बि सड़ी खाक थी वियूं, घर बि सॼो सड़ी वियो, कुझु न बचो। चई ठीकु आहे, हिन सां ईअं ई थियणु खपे। तो अबा हुन वटि बि काशे न बचो, वॾे भाउ वटि बि काशे न बचो। चवणु लॻो त हाणे ॿ भाइर हिंजा हुआ, तकबर ऐं बांवर ऐं पैसे में पुॼी हलिया, तंहिंजे करे हिन सां ईअं ई सही आहे। निकिरी पियो। आयो उन टे नंढे भाइर वटि, जो जेको नंढो यतीम आयो उन जा हाल उहे साॻी हुआ। सो अची सदा हाण लॻो त उहो छोकिरो निकिरी आयो। पुछा करणु लॻो त बाबा तोखे छा खपे? चई मूंखे बुख लॻी आहे, पाणी प्यार ऐं मानी जो टुकर में खारा। तो उन महिल उन पंहिंजी ज़ाल खे सॾु कयो। चई दरवेश हिन फ़क़ीर खे विहार अंदरि ऐं मानी खाराए, जेको बि हाल आहे। सो बाबा उन महिल उन दरवेश जे लाइ मानियूं अची वियूं, पाणी जेको बि अबरो सबरो हुनजो हाल हो सो हुनखे खारायो वियो। दरवेश उहो ॾिसी ॾाढो दिलि में ख़ुशि थियो। सो चवणु लॻो त वाह, ही तमामु सुठो छोकिरो आहे जेको उन राह ते हले पियो, फ़क़ीरनि खे बि खाराए थो ऐं इख़लाक़ अदब बि हिन में सुठो आहे। असुल मिल्कियत ऐं दौलत हिन वटि हुजणु खपे, जेको हिन वटि आहे कोन। चलो ठीकु आहे। हाणे दरवेश सोचणु लॻो त हाणे हिकिड़ी आज़माइश हिन खां वठां, पोइ ॾिसां थो ही छा थो करे। उन महिल आहिस्ते आहिस्ते करे हिन बांह जो कपिड़ो मथे कयो त बांह में वॾो ज़ख़्म हुजे। तो ज़ख़्म हो कोन, पर हिन पंहिंजे हिसाब सां ईअं ई उन्हनि खे ॾेखारण जे लाइ, आज़माइश वठण जे लाइ ईअं कयो। छोकिरे उन महिल ॾिठो, छोकिरे जी माई बि ॾिठो ऐं चवणु लॻा त हेॾो ज़ख़्म, तव्हां किथे इलाजु करायो कंहिं हकीम तबीब खां? त हिते दरवेश चवणु लॻो त हकीम पैसा घुरे थो तमामु जाम, सो एतिरा मूं वटि आहिनि कोन, चवे थो त एतिरा पैसा ॾे त को दवा ठहे। तो उन महिल उहो छोकिरो चवणु लॻो, छोकिरे जी ज़ाल चवणु लॻी त बिल्कुलु पैसा घणा? चई हेतिरा पैसा। चई असां वटि हिकिड़ी ठगी आहे दर ते, तो असीं खपाए करे ऐं तुंहिंजो इलाजु कराईंदा, असांखे अलाह वरी ॾींदो। दरवेश इहा जी ॻाल्हि ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। दरवेश चवणु लॻो त न, तव्हां ठगी न खपायो, ऐं सही थींदो। चई न न, ठगी असीं सुबुह जो ई खपाईंदासीं ऐं तव्हां हिते फ़िलहालु रहो ऐं उन हकीम खां तव्हांजो इलाजु कराईंदासीं, दवा ठहाराईंदासीं। हिते दरवेश चवणु लॻो त न बाबा, अवी परेशान न थियो, अहिड़ो कुझु बि कोन्हे। तो अवी सांझो की राति हिते आउं रहां थो, पोइ सुबुह जो तव्हांखे ॻाल्हियूं मुहाणियूं ॿुधायांसि। ठीकु आहे। दरवेश रही पियो, उहो ज़ाल मुड़ुस बि सुम्ही रहिया, दरवेश बि उते सुम्ही रहियो। खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो त ज़ाल मुड़ुस उथिया, छा ॾिसनि त घर हिननि जो उहो घर अबरो सबरो न हुजे, वॾो हिकिड़ो महल बंगलो हुजे। हैरान थी विया। सो चवणु लॻा त ही छा थी वियो? दरवेश ॿाहिरि निकितो, ही बि ॿाहिरि निकिता। तो चवणु लॻा दरवेश खे, उन पोड़े फ़क़ीर खे, बाबा ही छा थी वियो राति? त उन महिल फ़क़ीर पंहिंजे अॻ में वारे रूप में अची वियो, जेको उन टिनी भाइरनि खे गॾाणो हो। तो हिते हू छोकिरो चवणु लॻो त अड़े बाबा तूं? चई हा बिल्कुलु आऊं। चई तुंहिंजा ॿ भाइर मूंखे मिलिया, जंहिं वटि मिल्कियत पैसो तमामु जाम हो, वरी बि उन्हनि वटि जाम थियो, सच जी राह ते न हलिया, नेकीअ वारा कम हुननि न कया, सुठा कम हुननि न कया, तंहिंजे करे हुननि वटि काशे न रहियो आहे हाणे। पर तूं उहो ई ऐं साॻी ग़रीबाणे हाल में मदद कई, हर शइ कई, ऐं तुंहिंजा इम्तिहान जेके मूं वरितमि सो उन में दिलि तुंहिंजी दरिया। सो असुली मिल्कियत दौलत जो वारिस तूं आहीं। तो हाणे महल बंगलो तुंहिंजो ई आहे। सो हाणे मुंहिंजी मोकिलाणी कोन्हे, आउं हलां थो। तो अब हाणे उन महिल हिननि खां मोकिलाए सो हलियो वियो। हीअ ज़ाल मुड़ुस ॾाढा ख़ुशि थिया ऐं उन महल उन बंगले में हसी ख़ुशी सां रहणु लॻा। सो दोस्तो, ही कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।